सीनियर सूबाई वज़ीर शहज़ी नामे मर्जो चमड़ा कराची में शहरी तरक्की लाइ केतिराई वॾा मनसूबा तेज़ीअ सां जारी आहिनि। शहज़ी नामे मर्जो चमड़ोत शहर में नव वॾा मनसूबा 7.66 अरब रुपयनि जी लागत सां मुकमल कया पिया वञनि। शहज़ी नामे मर्जो चमड़ोत केडीए जा 76 मनसूबा 13.22 अरब रुपयनि में मुकमल कया वेंदा। संद चमड़ोत MC जे 200 मनसूबनि ते 18.36 अरब रुपया ख़र्च करे रहिया आहियूं। शहज़ी नामे मर्जो चमड़ोत मौजूदा माली साल में 130 स्कीमनि ते 1580 तालीमी यूनिट्स ते कम जारी आहे। संद चमड़ोत बोर्ड मुतासिर स्कूलनि जी बहाली लाइ 30 ज़िलनि में 12.33 अरब रुपयनि जी सीड़पकारी कई पई वञे। अवां खे ख़बर ॾियनि पिया सीनियर सूबाई वज़ीर शहज़ी नामे मर्जो चमड़ा कराची में शहरी तरक्की लाइ केतिराई वॾा मनसूबा तेज़ीअ सां जारी आहिनि। शहज़ी नामे मर्जो चमड़ोत शहर में नव वॾा मनसूबा 7.66 अरब रुपयनि जी लागत सां मुकमल कया पिया वञनि। शहज़ी नामे मर्जो चमड़ोत केडीए जा 76 मनसूबा 13.22 अरब रुपयनि में मुकमल कया वेंदा।